है अलाए जेको आहे तो जिते बीठा आहियूं आकिल पतण ते ख़ालिद कोरी जो घर अबाणो ॻोठ हितां माना सम्झो वॉकिंग डिस्टेंस 5 मिंट माना सिंधू जो पाणी ते पलियल अथव हितां ईंदो आहे ईअं थोरो दोस्तनि खे ॿुधाईंदो ही साईं मुंहिंजो ॻोठु आहे हिते आकिल असल हिन इहो आहे सतो आकिल पहिरियां 6 दफ़ा हिनखे दरिया पाए वियो हुयो ऐं हिनजो आख़िरी नालो रखियो वियो हुयो ख़ालिद आकिल मतिलबु हमेशह रहण वारो जॾहिं जॾहिं बि दरिया हिनखे पाए वेंदो हुयो त माण्हू हितां उते लॾे पड़ा करे वरी वापसि ऐं 7 दफ़े खां पोइ त हिन त आबाद आहे उमेदु आहे त अॻिते बि आबाद रहंदो आहे असल में खोड़नि जो ॻोठु निसार खोड़ो पाशा खोड़ो असुला खोड़ो उन्हनि जो ॻोठु आहे असां त तुंहिंजा रहवासी हुआसीं हिकु वर्षो थियो असांखे हितां लॾे वियो लेकिन पुराणियूं यादियूं आहिनि मुंहिंजो जनम भूमि आहे सभु कुझु ई आहे उमेदु आहे त हितां जा माण्हू ख़ुशहाल रहंदा तव्हांखे मज़ो आयो साईं निसार साहब अच्छा तव्हां त पहिरियों दफ़ो मुंहिंजे ख़्याल में असां त माना तरह पंहिंजो ईंदा रहंदा आहियूं संगत सरप्राइज़ इहो दोस्त जेको ज़ाहिर न पिया कयूं इहो वीडियो करे ज़ाहिर ज़रूरु कयो